अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। माण्हू सबन सुणा पखी सबन हंज, कंहिं कंहिं माण्हू मंझ अचे बूअ बहार जी। भलारे भिट धणी जे भलारे बैत सां मुंहिंजी ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन त थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिकभरियो सलाम शाल क़बूल पवे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अॼु ख़ासि प्रोग्राम खणी अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अॼोके प्रोग्राम में असां सां गॾु असांजो महिमान आहे नामियारो शाइर, मक़बूल प्रोडक्शन जो बानी ऐं नारेजा बिरादरी जी तारीख़ लिखंदड़ नामियारो लेखक मक़बूल सिंधी नारेजो। अॼु असां साईं मक़बूल अहमद सां ॻाल्हि ॿोल कंदासूं, उन सां गॾोगॾु संस शाइरी पिणु अव्हांखे ॿुधाईंदासूं। जी हा, हाणे हलूं था साईं मक़बूल सिंधी तरफ़। साईं, असां प्रोग्राम में तव्हांखे भलीकार चऊं था। साईं, अवां जी वॾी महिरबानी, ख़ासि करे रेडियो वॉइस ऑफ लंडन जी ऐं हबीब साहब अवां जी जो पंहिंजो क़ीमती टाइम कढी करे मूं वटि आया इंटरव्यू करण जे लाइ। मां अवां जो थोराइतो आहियां, वॾी महिरबानी। साईं, सभ खां पहिरियां तव्हां पंहिंजो तारुफ़ कराइजो। मुंहिंजो नालो जेको आहे उहो मक़बूल हुसैन नारेजो आहे ऐं अदब जे हिसाब सां जेको सुञातो वञा पियो उहो मक़बूल सिंधी नारेजो आहे। आउं शुरूअ में स्कूल वारे दौर खां वठी नसर लिखंदो रहियो हुउमि, ख़ासि करे रेडियो स्टेशन खैरपुर तां प्रोग्राम हलंदो, गीतनि भरियूं कहाणियूं। पोइ जॾहिं असां 9 ऐं 10 क्लास में हूंदासीं, मूं हूंदो हुउमि त पोइ उहो प्रोग्राम बाक़ाइदगीअ सां ॿुधंदो हुउमि ऐं उन में 2 खां 3 कहाणियूं जेका सो मूं लिखियूं। हिकिड़ी कहाणी लिखी हुअमि घावनि मथां गुल, उहा तमामु घणी कामयाबु थी। 1994 जी ॻाल्हि आई आहे। उहा 2-3 दफ़ा रीकास्ट थी रेडियो स्टेशन खैरपुर तां ऐं उन खां पोइ मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते आउं नसर लिखंदो रहियुमि ऐं तंज़ीम जे हिसाब सां बि 2-3 जेको आहे सो बुकलेट लिखिया, नंढा नंढा जेके माण्हू चयो किताबड़ा, उहे लिखियमि। ऐं वरी आउं हिकिड़ो नारेजा बिरादरीअ जो किताबु गॾु करणु शुरू कयुमि। इन सिंध सां मोहबत ऐं चाह जे करे ॾिसी करे दोस्तनि जेको आहे सोचियो त तव्हां मक़बूल सिंधी पाण खे जेकॾहिं लिखंदो त उहो बहितरु आहे। ऐं जॾहिं 2014 में इल्ताफ़ हिकिड़ो बयानु ॾिनो त सिंध खे 2 हिसनि में विरायो वञे, टोड़ियो वञे, कराची हैदराबाद सूबो अलहदा कयो वञे हलियो। उन वक़्तु हिकिड़ी ज़रूरत महसूसु कई त सिंधी क़ौम जेका म्यूज़िक शौक़ सां ॿुधे थी, होटलुनि में बि ॿुधे थी, ट्रैक्टर ते बि ॿुधे थी, घर में बि ॿुधे थी, पंहिंजी पर्सनल गाॾियुनि में ॿुधे थी, ऑफिस में, छो न मक़बूल प्रोडक्शन जो बुनियादु विझी करे उतां क़ौमी गीत आंदा वञनि ऐं कमु कयो वञे। 2014 मक़बूल प्रोडक्शन जो बुनियादु विधो। जी बिल्कुलु, मक़बूल प्रोडक्शन जो अहम कमु रहियो आहे। ख़ासि करे जेके हुन जा गीत आहिनि तक़रीबन यादगार सरमद अयाज़ खां वेंदे वहीद समूह ताईं। तव्हांखे भला शाइरी जी चूंड में कहिड़ियूं मुश्किलातूं आयूं या कहिड़े क़िस्म जी शाइरी अव्हां चूंड कई फ़नकारनि खां ॻाराइण लाइ? 2014 में मूं जॾहिं महिल इन सोचियो त हिकिड़ो स्टेटस रखियुमि फेसबुक ते त छा हिन वक़्तु सिंध जा जेके शाइर आहिनि उहे क़ौमी गीत लिखणु छॾे विया आहिनि या को अहिड़ा फ़नकार न आहिनि जेके क़ौमी गीत ॻाइनि। पोइ दोस्त हुयो आज़ाद आसिफ़ शर ठरी मीरवा खां, उन मूंखे चयो त कोटड़ीअ में सरमंद अयाज़ नाले हिकिड़ो फ़नकार आहे जंहिंजो आवाज़ु सरमंद सिंधीअ सां मिले थो, ऐं उन सां मुलाक़ात कयो ऐं उन खां पोइ तव्हां बहितर काछे जोड़े सघो था। पोइ सरमंद अयाज़ सां मूं टेलीफोन ते राब्तो कयो। सरमंद अयाज़ चयो त काफ़ी टाइम खां वठी आउं ॻाइणु छॾे वियो हलियो, इन फील्ड में न आहियां, पर आउं पोइ बि उनखे चयो त पाण मुलाक़ात कयूं था। असांजी मुलाक़ात ते सर्विस हॉस्पिटल हैदराबाद जे भर में हिकिड़ो क्वार्टर हुयो, उते मुलाक़ात थी ऐं मंझंदि जी मानी बि उते खाधीसीं। पोइ डिस्कस थी त असांखे जेको आहे सो नवां गीत खपनि जिन में माण्हुनि में शऊर हुजे ऐं उहे रिकॉर्ड थियणु खपनि, जंहिं ते सरमंद अयाज़ एग्री थियो। पोइ असां सिलेक्शन जी तरफ़ वियासीं, शाइरनि सां राब्तो कयोसीं
तक़रीबन हिकिड़े नई एल्बम ते जेका नई शाइरी खणी पिया अचूं उन वक़्तु 50 खां 60 हज़ार ख़र्चु अचे पियो। उहो ॾाढो मुश्किल कमु हुयो। पोइ काफ़ी दोस्तनि उन टाइम असांजी सपोर्ट कई, पर असां एल्बम कंप्लीट करे कोन पिया सघूं। पोइ सरमंद अयाज़ चयो त तव्हां नसर त लिखो पिया, जेकॾहिं पंहिंजी शाइरी पंहिंजा जज़्बात जेकॾहिं तव्हां आणींदो, जेको तव्हां शौर ॾियणु था चाहियो या माण्हुनि में पैदा करणु था चाहियो, त बहितरु थींदो तव्हां पंहिंजी शाइरी कयो। पोइ 2014 में सरमंद अयाज़ जे हुन इसरार ते आउं शाइरी शुरू कयमि ऐं पहिरियों जेको एल्बम आंदो सिंध जी अज़मत वधाइण थो घुरां, उनजो जेको टाइटल आहे इहो सांग मुंहिंजो आहे, सिंध जी अज़मत वधाइण थो घुरां, ज़ुल्म जा सभु कोट किराइण थो घुरां। उन में उन खां वठी शुरूआति कईसीं, जंहिंजो लॉन्चिंग शो प्रेस क्लब हैदराबाद में थियो। जी हा, बिल्कुलु सरमद अयाज़ जेको तव्हांजो पहिरियों गीत ॻायो, अचो त हाणे ॿुधंदड़नि खे उहो गीत ॿुधायूं। सिंध जी अज़मत वधाइण थो घुरां, सिंध जी अज़मत वधाइण थो घुरां, ज़ुल्म जा सभु कोट ठाहिण थो घुरां, ज़ुल्म जा सभु कोट ठाहिण थो घुरां, सिंध जी अज़मत वधाइण थो घुरां, जी अज़मत वधाइण थो घुरां, ज़ुल्म जा सभु कोट ठाहिण थो घुरां, ज़ुल्म जा सभु कोट ठाहिण थो घुरां, सिंध जी अज़मत वधाइण थो घुरां, सिंध जी अज़मत वधाइण थो घुरां। अज सिंध सियासी सकाफती इक़्तिसादी तौर ते मुकमल तरह सां आहे। अज असांजी धरती सिंध जी तारीख़ में सारिन थजे, सिंध जी गैरत खे ललकारिन थजे, सिंध जी तारीख़ में सारिन थजे, सिंध जी गैरत खे ललकारिन थजे, तिने ॿुधन जा कंध काटण थो घुरां, तिने ॿुधन जा कंध काटण थो घुरां, ज़ुल्म जा सभु कोट ठाहिण थो घुरां, ज़ुल्म जा सभु कोट ठाहिण थो घुरां, सिंध जी अज़मत वधाइण थो घुरां, सिंध जी अज़मत वधाइण थो घुरां। करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सबाबाद करी। सिंध थी हाणे घुरे हिकु इनक़िलाब, आज को धरतीअ संदो आ मुंहिंजो ख्वाब, सिंध थी हाणे घुरे हिकु इनक़िलाब, आज को धरतीअ संदो आ मुंहिंजो ख्वाब, कलम खे हथियार ठाहिण थो घुरां, कलम खे हथियार ठाहिण थो घुरां, ज़ुल्म जा सभु कोट ठाहिण थो घुरां,
अज़मत वधाइण थो घुरां। सिंधियुनि जा सभई खुशहाल थियल, माल खुश मक़बूल नारे जा हुजल। ॻोठ सिंधियुनि जा सभई खुशहाल थियल, माल खुश मक़बूल नारे जा हुजल। सिंध जा ई गाइण थो घुरां, सिंध जा ई गीत गाइण थो घुरां। ज़ुल्म जा सभु कोट टाहिण थो घुरां, ज़ुल्म जा सभु कोट टाहिण थो घुरां। सिंध जी अज़मत वधाइण थो घुरां, सिंध जी अज़मत वधाइण थो घुरां। ज़ुल्म जा सभु कोट टाहिण थो घुरां, ज़ुल्म जा सभु कोट टाहिण थो घुरां। सिंध जी अज़मत वधाइण। ही आवाज़ हो सरमद अयाज़ जो। अभी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, ऐं असीं अव्हां जी ख़िदमत में ख़ासि प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं। अॼु असां सां गॾु नामियारो लेखक ऐं शाइर साईं मक़बूल अहमद सिंधी मौजूदु आहे। ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधाईंदे साईं मक़बूल खां पुछूं था त तव्हां जॾहिं सिंधी शऊर जी ॻाल्हि कयो था, जॾहिं इनकलाबी या उहा मौसीक़ी जेका हर घर में ॿुधी वञे उन जी ॻाल्हि कयो था, तॾहिं तव्हां कहिड़नि कहिड़नि फ़नकारनि जा एल्बम रिकॉर्ड कराया आहिनि ऐं कहिड़नि कहिड़नि शाइरनि जी शाइरी खे रिकॉर्ड करायो आहे? हबीब साईं, बिल्कुलु तमामु घणा शाइरनि खे आउं रिकॉर्ड कराए चुको आहियां। 130 लॻभॻि। 130 जा नाला त मूंखे यादि कोन हूंदा, पर भिटाई सरकार खां वठी ज़ाहिद शेख, मुश्ताक फुल, हलीम बागी, सरकच सिंधी, मुंशी इब्राहिम ऐं अवां पाण हबीब साहिबु अवां जी काफ़ी जेको आहे शाइरी रिकॉर्ड थी आहे। मुस्तफ़ा सोलंगी आहे, निसार अहमद नाज़ आहे, प्रोफेसर नबी बख्श आहे ऐं दाऊद मीर बरा, इदरीस नोड़ियो आहे। काफ़ी दोस्त आहिनि जंहिंजा नाला खणी सघजनि था, लेकिन तक़रीबन 140 अदबी शाइरनि जी जेको आहे शाइरी आहे जिन खे रिकॉर्ड कराई। ऐं हिकिड़ी ॿिन में ॿी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधां त निसार अहमद नाज़ पंहिंजो जेको शाइर आहे त उनखे बि काफ़ी ॿ किताब पब्लिश थियण ताईं कंहिं बि शाइर कैसेट में उनजी शाइरीअ खे रिकॉर्ड न करायो। पोइ मूंखे उनजी शाइरी तमामु सुठी वणी, उनखे बि इंट्रोड्यूस जेको आहे मक़बूल प्रोडक्शन में मूं करायो। ऐं पंहिंजो ख़ासि करे मंज़ूर मंगी साहिबु जेको नवंदरे वारो आहे उनजी शाइरी खे बि इंट्रोड्यूस मक़बूल प्रोडक्शन करायो। पहिरियां बि उनखे ममता लाशारी साहिबु ॻाए चुकियो, पर उनजी ॾाढी ज़बरदस्त ऐं सुठी शाइरी मूंखे वणी, उहा रिकॉर्ड कराई। ऐं जेसि ताईं ॻाल्हि आहे फ़नकारनि जी, त आउं सरमंद अयाज़ खां ई शुरूआत कई आहे। सरमंद अयाज़ ऐं मूं मिली करे मक़बूल प्रोडक्शन जो प्लेटफॉर्म विधोसीं वजूद में हूंदुसि। त हिन वक़्त ताईं सरमंद अयाज़ जा मक़बूल प्रोडक्शन में 7 एल्बम आउं करे चुको आहियां, जंहिंमें फोक, लोक ऐं क़ौमी गीत आहिनि। मुराद यूसुफ बुरड़े जा 4 क़ौमी गीत करे चुको आहियां। लियाकत फ़क़ीर जा 3 जेका एल्बम करे चुको आहियां। वहीद समूह घोटके जो पंहिंजो फ़नकार आहे, उन जा 3 एल्बम करे चुको आहियां। राहिल जोखियो जा 3 एल्बम करे चुको आहियां। सरवर सखीराणीअ जो हिकिड़ो एल्बम करे चुको आहियां। पंहिंजी क्रिमिनोलॉजी डिपार्टमेंट जो चेयरमैन आहे प्रोफेसर नबी बख्श नारे जो, उनजो हिकिड़ो फोक एल्बम करे चुको आहियां। ऐं ख़ासि करे बरकत गोपांग जो हिकिड़ो जेको एल्बम कयो उहो मुकमल कंप्लीट क़ौमी गीतनि जो आहे। उनमें जेके 10 शाइर रखिया आहिनि अॼु ॾींहं ताईं प्रोडक्शन जे हिसाब मां, उहे 10 शाइर कंहिं बि एल्बम में गॾु उन्हनि जी शाइरी न आई आहे, जंहिंमें शेख अयाज़ बि आहे, मुंशी इब्राहिम बि आहे, सरकच सिंधी बि आहे, हलीम बागी बि आहे, ज़ाहिद शेख बि आहे, इसाक राही बि आहे।
ऐं मुंहिंजी बि उनमें शाइरी आहे त अहिड़ो एल्बम जंहिंमें सिंध जा तमामु सुठा ऐं इनकलाबी शाइर हिकिड़े एल्बम में मौजूदु हुजनि, अहिड़ो अॼु ताईं कंहिं प्रोडक्शन में एल्बम न आयो। भले जेके गीत रिकॉर्ड कया उन्हनि जी मोट कीअं मिली, केतिरी मिली? हा हबीब साईं, जीअं त असां जेको कमु हुयो उहो कमर्शियल खां हटी करे हुयो त को मार्केट में वञी करे असां हिन मां पैसो कमाईंदासीं। असां हिकिड़े क़ौमी जज़्बे ते ऐं सिंध जे मौसीक़ी ऐं फोक ऐं लोक जे लाइ कमु कयोसीं। पहिरियों जेको एल्बम आंदोसीं, एल्बम नंबर 22 सिंध जी अज़मत वधाइण थो घुरां, उन एतिरी मक़बूलियत माणी जो असां खां ॿाहिरि मुल्कनि मां फ़ोन आया, उन्हनि जेको आहे सोचियो त असांखे जेको आहे एल्बम मोकिलियो, TCS कयो ऐं सिंध जे हर क़ौमी कारकुन उन एल्बम जी घुर कई ऐं किन दोस्तनि नेट जे थ्रू, यूट्यूब जे थ्रू असां खां उहे गाना वरिता। मूं चवां थो जेकॾहिं आउं मक़बूल प्रोडक्शन जो बुनियादु न विझां त आउं बि हिकिड़े गुमनाम मुसाफ़िर जियां सिंध में किथे भटकां पियो। जेका इज़त मिली आहे सरमंद अयाज़ खे मिली आहे या मक़बूल प्रोडक्शन खे मिली आहे, मूंखे मिली आहे, अवां सभु दोस्त साथी सहकार रहिया आहे उन्हनि जो, त इहा वॾी मोट मिली आहे। ऐं जेतिरी बि ॻाल्हि कजे उहा घटि आहे, माण्हुनि तमामु घणी वॾी मोट ॾिनी असांखे। हा जी हा बिल्कुलु, जेके बि शयूं आहिनि जॾहिं लाजवाब ऐं बहितरीनु शयूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे मोट ज़रूरु मिलंदी आहे। प्रोग्रामनि जी रिकॉर्डिंग या इन सफ़र में तव्हांखे के मुश्किलातूं पेश आयूं? बिल्कुलु, जॾहिं असां एल्बम नंबर 22 जी शुरूआत कईसीं त उन वक़्तु ई असांखे मुश्किलात अचणु शुरू थी, छो जो असां कवच अख़बार में हिकिड़ो इश्तिहार हणायोसीं त मुकमल क़ौमी गीतनि जो असां एल्बम प्रेस क्लब हाल हैदराबाद लॉन्च करे आया। त मुख़्तलिफ़ माण्हुनि असांखे टेलीफोन वग़ैरह कया त बाबा तव्हां कहिड़े क़िस्म जा क़ौमी गीत आणंदा चाहियो ऐं हिन में छा आहे, त उतां ई शुरू थी। ऐं ज़िंदगी जा सफ़रनि हैदराबाद खां कोटड़ीअ खां वरी वापसी राति जो देरि ताईं 2 अढाई बजे ताईं जेको आहे सो वेही रिकॉर्डिंग कराइणु, फ्रेश करणु, सो ओजागा थकावट। वरी बि आउं चवंदुमि त मुख़्तलिफ़ दोस्त मिलिया जिन सहकार कयो ऐं बांह ॿेली थिया, उहे गॾु रहिया, पोइ तकलीफ़ूं असांखे ॼण महसूस ई कोन थियूं, अॻिते वधंदा वियासीं। तव्हांजा जेके गीत रिकॉर्ड थिया आहिनि उन्हनि सभिनी मां अव्हांखे कहिड़ो गीत सभ खां वधीक वणंदो आहे? मुंहिंजी जेका पंहिंजी शाइरी आहे, मूंखे त लाज़मी आहे हर इस्म महिनत करे लिखे पियो, उहा सभु पसंदि आहे। पर माण्हुनि जेका मोट ॾिनी आहे, ख़ासि करे हिकिड़ो मुंहिंजो नज़म आहे, हक़ ते क़ाइमु रहंदासीं, सच ते क़ाइमु रहंदासीं, ज़ालिम तोखां न डिॼंदासीं, जबल बणिजी बीहंदासीं, जीअं मारींदे तीअं मचंदासीं, नए रूप में वापसि वरंदासीं। इहो नज़म सिंध जे कंड कुड़छ में ॿुधो वञे पियो ऐं ख़ासि करे क़ौमी कारकुननि खे तमामु घणो वणे पियो। सरमंद अयाज़ ई ॻायो आहे, इन करे मूंखां जेकॾहिं को पुछंदो आहे त तव्हांजो अहिड़ो गीत जेको मशहूरु थिए त इन ई नज़म जी आउं ॻाल्हि कंदुमि त इहो। जी हा बिल्कुलु, त पोइ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे ॿुधंदड़नि खे बि इहो ई गीत ॿुधायूं। हो तारीख़ जा रखवाला आहियूं, अमुन जा मतवाला आहियूं, हो तोखां मूर न मरदासूं, मक़बूल क़ौम जा गीत जमाला आहियूं। हक़ ते क़ाइमु रहंदासूं, सच ते क़ाइमु रहंदासूं, हक़ ते क़ाइमु रहंदासूं, सच ते क़ाइमु रहंदासूं, ज़ालिम तोखां न डिॼंदासूं, ज़ालिम तोखां न डिॼंदासूं, जबल बणिजी बीहंदासूं, तुंहिंजे मारणु चाहींदे, तुंहिंजे मारणु चाहींदे, नए रूप में वापसि वरंदासूं, नए रूप में वापसि वरंदासूं।
रहंदासूं, हक़ ते क़ाइम रहंदासूं, सच ते क़ाइम रहंदासूं, हक़ ते क़ाइम रहंदासूं, सच ते क़ाइम रहंदासूं। ज़ालिम तोखां न डिॼंदासूं, ज़ालिम तोखां न डिॼंदासूं, जबल बणिजी बीहंदासूं। तुंहिंजे मारण चाहींदे, तुंहिंजे मारण चाहींदे, नए रूप में वापसि वरंदासूं, नए रूप में वापसि वरंदासूं। हक़ ते क़ाइम रहंदासूं, सच ते क़ाइम रहंदासूं, हक़ ते क़ाइम रहंदासूं, सच ते क़ाइम रहंदासूं। न पोइते हटंदासूं, नए रूप में वापसि वरंदासूं, नए रूप में वापसि वरंदासूं। हक़ ते क़ाइम रहंदासूं, सच ते क़ाइम रहंदासूं, हक़ ते क़ाइम रहंदासूं, सच ते क़ाइम रहंदासूं। ज़ालिम तोखां न डिॼंदासूं, ज़ालिम तोखां न डिॼंदासूं, जबल बणिजी बीहंदासूं। तुंहिंजे मारण चाहींदे, तुंहिंजे मारण चाहींदे, नए रूप में वापसि वरंदासूं। हक़ ते क़ाइम रहंदासूं, सच ते क़ाइम रहंदासूं, हक़ ते क़ाइम रहंदासूं, सच ते क़ाइम रहंदासूं। मारींदे मचंदासूं, नए रूप में वापसि वरंदासूं, नए रूप में वापसि वरंदासूं। हक़ ते क़ाइम रहंदासूं, सच ते क़ाइम रहंदासूं, हक़ ते क़ाइम रहंदासूं, सच ते क़ाइम रहंदासूं। ज़ालिम तोखां न डिॼंदासूं, ज़ालिम तोखां न डिॼंदासूं, जबल बणिजी बीहंदासूं। तुंहिंजे मारण चाहींदे, तुंहिंजे मारण चाहींदे, नए रूप में वापसि वरंदासूं। हक़ ते क़ाइम रहंदासूं, सच ते क़ाइम रहंदासूं, हक़ ते क़ाइम रहंदासूं, सच ते क़ाइम रहंदासूं। इनियतां न फिरंदासूं, नए रूप में वापसि वरंदासूं, नए रूप में वापसि वरंदासूं।
हक़ ते क़ाइम रहंदासूं, सच ते क़ाइम रहंदासूं, हक़ ते क़ाइम रहंदासूं, सच ते क़ाइम रहंदासूं। ज़ालिम तोखां न डिॼंदासूं, ज़ालिम तोखां न डिॼंदासूं, जबल बणिजी बीहंदासूं। तुंहिंजे मारण चाहींदे, तुंहिंजे मारण चाहींदे, नए रूप में वापसि वरंदासूं। हक़ ते क़ाइम रहंदासूं, सच ते क़ाइम रहंदासूं, हक़ ते क़ाइम रहंदासूं, सच ते क़ाइम रहंदासूं। ही ख़ूबसूरत आवाज़ हो सरमद अयाज़ जो। ॻाल्हियुनि जे सिलसिले खे अॻिते वधायूं था, साईं मक़बूल सिंधी खां पुछूं था, साईं तव्हां जेके प्रोग्राम कंदा आहियो उहे कहिड़ी नोयत जा हूंदा आहिनि? उन्हनि प्रोग्रामनि या वरी ॿिया लॉन्चिंग शो जेके थींदा आहिनि मुख़्तलिफ़ फ़नकारनि जा, उन्हनि में बुनियादी तरह कहिड़ो फ़र्क़ु हूंदो आहे? हबीब साईं तमामु बहितरीनु ऐं अहम सुवाल कयो आहे। पंहिंजा जेके मक़बूल प्रोडक्शन तां प्रोग्राम थींदा आहिनि उहे निज अदबी ऐं शौरी थींदा आहिनि ऐं कमर्शियल खां हटी करे थींदा आहिनि। आम रवाजी जेके लॉन्चिंग शो थींदा आहिनि हिकु राति में 20-25 दोस्त कंदा आहिनि, पाण ईअं न कंदा आहियूं। पाण तमामु अदबी दोस्तनि खे हिकिड़ी दावत ॾेई करे को हॉल बुकिंग कराए उन में हिकिड़ो अदबी मिड़ाको गॾु कंदा आहियूं। दोस्तनि खे सिंधी अजरकनि सां नवाज़ियो वेंदो आहे ऐं प्रोग्राम जी बाक़ाइदा हिकिड़ी कंपेयरिंग जो हूंदो आहे उन सां स्टार्ट कया वेंदा आहिनि, जंहिंमें ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी पंहिंजो बहितरीनु हिकिड़ो अदीब शाइर आहे हैदराबाद जो, उहो कंपेयरिंग कंदो रहियो आहे पंहिंजे प्रोग्रामनि जी। इन खां सवाइ हैदराबाद खां वठी घोटकीअ ताईं अवां जो सफ़र रहियो आहे। मक़बूल प्रोडक्शन जे एल्बम में अवां कंपेयरिंग जा फ़राइज़ अंजाम ॾिना आहिनि। त मूं इहो चवंदुमि त पंहिंजो जेको हिकिड़ो प्रोग्राम हूंदो आहे, लॉन्चिंग शो हूंदो आहे, उहो हिकिड़ो अदबी प्रोग्राम तव्हां चई सघो, अदबी मिड़ाको चई सघो था, अदबी जलसो चई सघो था, जंहिंमें दोस्त शौर ते ॻाल्हाईंदा आहिनि ऐं सिंधी अदब ते ॻाल्हाईंदा आहिनि। उनखां पोइ अदबी शाइरी जी हिकिड़ी महफ़िल टाइप जो उहो लॉन्चिंग शो शुरू थींदो आहे। तव्हां जेका शाइरी लिखी आहे तक़रीबन शाइरी केतिरी थी वेंदी? किताबनि जेतिरो या कंहिं किताब जेतिरो मवादु थींदो या अञा वधीक या घटि? मूं शाइरी जी जेका शुरूआति कई 2014 खां वठी कई, इन वक़्त ताईं जेको मूं जंहिं सिन्फ़ ते लिखियो आहे उहो गज़ल आहे ऐं पसंदीदा जेका सिन्फ़ मुंहिंजी उहो गज़ल आहे। गज़ल तक़रीबन हिन वक़्तु मुंहिंजो लॻभॻि 200 जे लॻभॻि गज़ल थींदा ऐं तक़रीबन 10 खां 15 नज़म आहिनि ऐं हिकु ॿ जेको आहे गीत मूं लिखियो आहे, जेको हिकिड़ो गीत राहिल जोखे जे आवाज़ में रिकॉर्ड थी चुको आहे, सिंधी टोपी अजरक कारा माण्हू, ऐं उन बि काफ़ी मक़बूलियत माणी आहे। ऐं मूं जो हिकिड़े किताब जेतिरी मुकमल शाइरी जेको आहे सो आहे हिन वक़्तु। बुनियादी तरह तव्हां ॻाल्हि कई त तव्हां अॻु में नसर लिखंदा हुया, नसर में तव्हांजी पसंदि जो मौज़ू लिखण में कहिड़ो रहियो आहे? कहाणी रही आहे या तारीख़ रही आहे, मज़मून रहिया आहिनि या छा? नसर में आउं जेका शुरूआति कई में वालिद साहिबु ई मूंखे सेखारींदो, पोइ मौज़ू ॾींदो मूंखे त अॼु मूंखे हिकिड़े सिफ़े ते हिन मौज़ू ते लिखी ॾे। उहो मौज़ू मोहबत बि हूंदो, उहो मौज़ू पीउ बि हूंदो, उहो मौज़ू अमा बि हूंदी ऐं जुदाई बि हूंदी। पोइ मूंखे जेको लिखण जी शुरूआति कई वालिद साहिब ई ॾिनी मुख़्तलिफ़ मौज़ुनि ते। पोइ जॾहिं आउं पाण शुरूआति कयमि त कहाणीअ खां शुरूआति कयमि। घावनि मथां गुल जेका लसियम रेडियो स्टेशन खैरपुर 1994 में टेलीकास्ट थी गीतनि भरी कहाणी प्रोग्राम में, पोइ मुख़्तलिफ़ आउं कहाणियूं रखंदो आहियां। हिन वक़्तु बि हिकिड़ो मुकमल कहाणियुनि जो किताबु जेको आहे मुंहिंजो तयारु आहे, जेको तमामु जल्दी उनखे बि आउं कंपोज़ कराए ऐं किताब जी सूरत में आणींदुमि ॾींदुमि। त मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते कहाणियूं घणियूं आउं लिखियूं आहिनि ऐं मुंहिंजो जेको नसर में पसंदीदा रहियो आहे उहो कहाणी रही आहे। जी हा, बिल्कुलु। कहाणी तवील कहाणी लिखंदा रहिया आहियो या मुख़्तसर कहाणियूं? आउं तवील कहाणीअ जे इन करे हामी न आहियां त हिन वक़्तु जेको दौरु हले पियो, सभु कुझु माण्हू जल्दीअ में थोरे वक़्त में हासिलात करणु चाहिनि था, त मुख़्तलिफ़ मौज़ूआती कहाणियुनि में जंहिंमें मौक़ुफ़ चिटो थी वञे ऐं जेको राइटर पंहिंजो ख़्यालु आहे उहो आम माण्हूअ ते पहुचाइणु चाहे, त मुख़्तसिर कहाणीअ खे तरजीह ॾिनी आहे ऐं मुख़्तसिर कहाणियूं लिखियूं। पर हुन सां गॾु काफ़ी जेको तवील कहाणियूं बि मुंहिंजे कहाणियुनि में शामिल आहिनि।
भला हिन वक़्तु जेके आहिनि असांजा ॿुधंदड़ आहिनि उन्हनि खे तव्हां पंहिंजी शाइरी में कुझु ॿुधाईंदो? जी बिल्कुलु, गज़ल अव्हांखे ॿुधायां पियो। हीर में हू ॾिस खून जो हुगाव आहे, क़ौम खे घाव ते अॼु मिलियो घाव आहे। हीर में हू ॾिस खून जो हुगाव आहे, क़ौम खे घाव ते अॼु मिलियो घाव आहे। जिन खयां थे कसम तिन कई रहसनी, दुश्मननि सां ॾिस ठाह ते रुगो ठाह आहे। जित पखी प्यार जा हुआ शिकारनि कुठा, उते अॼु वरी ठकाव ते ठकाव आहे। मां त मक़बूल हाँ, तूं बि बसि क़बूल कर, मञुमि त फ़तवा संदो हिते बि ॾहका ते ॾहकाव आहे। वाह, ख़ूबसूरत शाइरी। ऐं हाणे भला पंहिंजे ॿुधंदड़नि खे कंहिंजे आवाज़ में को गीत ॿुधणु पसंदि कंदो? हा बिल्कुलु, प्रोफेसर नबी बख्श नारजो जे आवाज़ में गीत सिंध तुंहिंजे नक्श खे साह में समाजे, तुंहिंजे दुश्मन खे खाक में मिलाइजे, उहो हिकिड़ो बहितरीनु गीत आहे। मूं चवंदो पंहिंजे ॿुधंदड़नि खे उहो ॿुधाइजे। जी हा बिल्कुलु प्यारा ॿुधंदड़ साथियो, अव्हांजे समातनि जी नज़र कजे थो डॉक्टर प्रोफेसर नबी बख्श नारजो जे आवाज़ में साईं मक़बूल सिंधी जो ख़ूबसूरत गीत। मिलियो हुई भिटाई जी दुआ, या खुदा मुझे सिंध जी पारत हुजे। सिंध तो जे नक्श खे साह में समाए, सिंध तो जे नक्श खे साह में समाए। तुझे दुश्मनन खे खाक में मिलाए जे, सिंध तो जे नक्श खे साह में समाए जे, सिंध तो जे नक्श खे साह में समाए जे। मां प्यार थो वंडण घुरां, प्रीत जो प्यासी मां प्यार थो वंडण घुरां, प्रीत जो प्यासी मां प्यार थो वंडण घुरां। सिंध माई अमन जो आज को विराए जे, सिंध माई अमन जो दुश्मनन खे खाक में मिलाए जे, सिंध तो जे नक्श खे साह में समाए जे, सिंध तो जे नक्श खे साह में समाए जे। मुंहिंजे दिल जे ख्वाब खे साबियां मिली वञे,
साबियां मिली वञे मुंहिंजे दिल जे ख्वाब खे साबियां मिली वञे नफ़रतनि खां पाक पंहिंजी सिंध छो न ठाहिजे नफ़रतनि खां पाक पंहिंजी सिंध छो न ठाहिजे तुंहिंजे दुश्मननि खे खाक में मिलाइजे सिंध तुंहिंजे नक्श खे साह में समाइजे सिंध तुंहिंजे नक्श खे साह में समाइजे तरफ गूंजत मकबूल गीत जी का चौ तरफ गूंजत मकबूल गीत जी का चौ तरफ गूंजत मकबूल गीत जी का खीर में खंड का मिसरी मिलाइजे खीर में खंड का मिसरी मिलाइजे तुंहिंजे दुश्मननि खे खाक में मिलाइजे सिंध तुंहिंजे नक्श खे साह में समाइजे सिंध तुंहिंजे नक्श खे साह में समाइजे ही ख़ूबसूरत आवाज़ हो प्रोफेसर डॉक्टर नबी बख्श नारेजी जो अवी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं आउं जो मेज़बान आहियां हबीब लगारी अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु असां सां गॾु मौजूदु आहे नामियारो शाइर ऐं लेखक मक़बूल प्रोडक्शन जो बानी साईं मक़बूल सिंधी नारे जो ॻाल्हियुनि जी तरफ़ हलूं था ऐं साईं खां पुछूं था साईं हीउ जेको सफ़र रहियो मक़बूल प्रोडक्शन वारो उन जा प्रोग्राम उन जी रिकॉर्डिंग वारा जेके मरहला आहिनि उन में दोस्तनि जो अव्हां सां केतिरो साथ ऐं सहकार रहियो या इन सफ़र खे अव्हां कीअं ॾिठो हबीब साईं तमामु अहम सुवाल कयो आहे को बि ज़िंदगीअ में जॾहिं माण्हू कमु शुरू थो करे त अकेले सिर उनखे मंज़िल ताईं न पियो पहुचाए सघे हीअ बि हिकिड़ो कठिन सफ़र आहे जॾहिं पाण पाकीज़ा म्यूज़िक मौसीक़ी ॻाल्हि कयूं पिया पाकीज़ा शाइरी जी ॻाल्हि पिया कयूं त इन सफ़र में माण्हुनि जो साथ ॾाढो घटि रहे पियो पर आउं शुक्रगुज़ार आहियां सभिनी दोस्तनि जो सभिनी शाइरनि जो मक़बूल प्रोडक्शन जे सथ में जेके रहिया 140 शाइरनि ऐं सभिनी जा नाला नथो खणी सघां इन करे मिड़नी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां पर हिन सफ़र में कुझु अहिड़ा दोस्त जेके मूंसां गॾु रहिया जेके जिन हैदराबाद खां मीरपुर ताईं सफ़र हैदराबाद खां घोटकीअ ताईं सफ़र रहियो गॾु निभायो ॾुख सुख में तकलीफ़ में उजागनि में उन में ख़ासि करे ऐं वरी बि अव्हां जो नालो खणंदुमि पर हबीब साईं जेकॾहिं ज़िक्र कजे त कंपेयरिंग जी अव्हां जेका शुरूआति कई उहा बि मक़बूल प्रोडक्शन जे प्लेटफॉर्म ते कई ऐं कंपेयरिंग जे हिसाब सां गुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहिब जो तमामु घणो सहकार साथ रहियो आहे उन कई आहे ॿियो आउं हिते ज़िक्र कंदुमि पंहिंजे इशफ़ाक़ अहमद मेमून साहिब जो दोस्त आहे मुंहिंजो उहो मूंसां हर वक़्तु हर मुश्किल में गॾु रहियो आहे चाहे उहो मीरपुर ख़ासि हुजे घोटके हुजे हैदराबाद हुजे पेना फ्लैक्स ठाहिराइणा हुजनि कलेक्शन करणी हुजे हॉल सजाइणो हुजे महिमाननि खे प्रोटोकॉल ॾियणो हुजे विहारणो हुजे इज़त बख़्शणी हुजे त उनजो हिकिड़ो वॾो किरदारु रहियो आहे मूं इन्हनि सभिनी शाइरनि दोस्तनि जो तमामु शुक्रगुज़ार आहियां जिन मुंहिंजो साथ ॾिनो अगरि दोस्त साथ न ॾियनि हा त थी सघे पाण जेको मंज़िल जे तरफ़ न वञी सघूं हा या हेतिरा एल्बम न करे सघूं हा ऐं सभिनी दोस्तनि शुक्रगुज़ार आहियां जिन साथ ॾिनो जी हाँ बिल्कुलु जंहिं दौर में वल्गर शाइरी आम थी वञे जंहिंजा ॿुधंदड़ बि हज़ारनि में हुजनि उन दौर में हिकिड़ी पाकीज़ा सोचण वारी शाइरी या अहिड़ा गीत ॾियणु हिकिड़ो वॾो कमु आहे उन कम में जेके माली मुश्किलातुनि खां बि ॿियूं बि मुश्किलातूं आयूं हूंदियूं तव्हां उन्हनि खे कीअं मुंहुं ॾिनो
हा हबीब साईं, जॾहिं त असां प्रोग्राम कंदा आहियूं कंहिं बि फ़नकार जो, त उनजो हॉल बुक कराइणो पवंदो आहे। उनजो पेना फ्लैक्स जेको आहे सो ठाराए वॾो रखंदा आहियूं। इको साउंड जेको आहे स्पेशल कराइणो पवंदो आहे। 4 खां 5 कैमरा हणाइणी पवंदियूं आहिनि ऐं महिमाननि खे इज़त बख़्शण जे लाइ सिंध जी रिवायत बरक़रार रखंदा आहियूं। उन्हनि खे गुलनि जा हार, अजरक या उनजे पाणीअ जो बंदोबस्तु, ॿाहिरिनि महिमाननि जे लाइ मानीअ जो बंदोबस्तु, उन्हनि जे राइश जो बंदोबस्तु, इहो तमामु हिकिड़ी वॾी बजट आहे। तमामु काफ़ी ख़र्चु थियो वञे। पोइ जेके बि पंहिंजा दोस्त शामिलु हूंदा आहिनि इन एल्बम में, जिन जी शाइरी हूंदी आहे, उहे पंहिंजे वसार बिल्कुलु मुंहिंजी सपोर्ट कंदा आहिनि ऐं हर दोस्त सपोर्ट कई आहे। पोइ उन्हनि जी मदद ऐं सहकार सां असां जेको आहे सो उहे प्रोग्राम कंदा आहियूं। ऐं ख़ासि करे हिकिड़ी जेको ऑडियो रिकॉर्डिंग ते पंहिंजो ख़र्चु अचे वञे पियो, उहो बि 35 खां 40 हज़ार असांजो जेको आहे फ्रेश ऑडियो रिकॉर्डिंग ताईं अची वेंदो आहे। सभिनी में जेके मुंहिंजा मुख़लिस दोस्त आहिनि, जेके मक़बूल प्रोडक्शन जे सथ में रहिया आहिनि, मुंहिंजी सपोर्ट कई आहे ऐं वरी बि आउं शुक्रगुज़ार कंदुमि त उन्हनि जी सपोर्ट खां सवाइ असां को बि एल्बम रिकॉर्ड न पिया कराए सघूं। जी हा, बिल्कुलु हिकिड़ो ॾुखियो सफ़रु आहे, पर सचाई जो जेको बि सफ़रु हूंदो आहे उन में ईअं थींदो आहे त मंज़िलूं पाणे मिलणु लॻंदियूं आहिनि। भला हिन वक़्तु जेको आहे असांजा जेके ॿुधंदड़ आहिनि उन्हनि खे कंहिंजी आवाज़ में कहिड़ो गीत ॿुधाइजे? हा, गीत खां पहिरियों मां हिकिड़ी ॻाल्हि चवणु पसंदि कंदुमि त जेको बि सिंधी क़ौम या सिंधी ॿोलीअ या सिंध लाइ माण्हू कमु करे थो ऐं सिंधी क़ौम वरी उनखे एतिरी मुहबत ॾिए थी त उन जूं सभु तकलीफ़ूं दूरि थी वञनि थियूं। त मां पूरी सिंधी क़ौम जो शुक्रगुज़ार आहियां त आउं सिंध में जंहिं बि इलाइक़े में वञा थो त मूंखे तमामु घणी मोट मिले थी, इज़त मिले थी। उन जो शुक्रगुज़ार। बाक़ी हिन वक़्तु पंहिंजो नौजवान रागी आहे वहीद समूह, ऐं तमामु क्लासिकल अंदाज़ में ॻाईंदो आहे। उन जे आवाज़ में मुंहिंजो हिकिड़ो गज़ल रिकॉर्ड थियल आहे, रोज़ नए सिर्फ़ु बहाना था घुरिजनि। उहो जेकॾहिं पंहिंजे दोस्तनि खे ॿुधाईंदा त बहितरु थींदो। जी हा, बिल्कुलु। हाणे हलूं था गीत तरफ़ ऐं नाम्यारे रागी मुमताज़ लाशारी जे प्यारे शागिर्द वहीद समूह जे आवाज़ में ॿुधूं था ख़ूबसूरत गज़ल। जे रुसे थी किस्मत रुलाए छॾे थी, जे रुसे थी मोहब्बत रुआरे छॾे थी, मक़बूल मोहब्बत जा मारियल माण्हू जे राज़े थिए किस्मत त संवारे छॾे थी, रोज़ नए सिर बहाना था घुरिजनि, रोज़ नए सिर बहाना था घुरिजनि, सिरो लिकाया आशियाना था घुरिजनि, सिरो लिकाया आशियाना था घुरिजनि, रोज़ नए सिर बहाना था घुरिजनि, रोज़ नए सिर बहाना था घुरिजनि। अख मिलण सां थे प्यारो वाहवा, 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 प्यारो करण लाइ ज़माना था घुरिजनि, प्यारो करण लाइ ज़माना था घुरिजनि, सिरो लिकाया आशियाना था घुरिजनि, सिरो लिकाया आशियाना था घुरिजनि, रोज़ नए सिर बहाना था घुरिजनि, रोज़ नए सिर बहाना था घुरिजनि। मां भी तमाची वांगे घोरिया, मां भी तमाची वांगे घोरिया,
मां भी तमाची वांगे घोरिया, मां भी तमाची वांगे घोरिया, नूरिया जान नजरा न था घुरे जन, नूरिया जान नजरा न था घुरे जन, सिरो लिकाया आशियां न था घुरे जन, सिरो लिकाया आशियां न था घुरे जन, रोज नहीं सिर बहाना था घुरे जन, रोज नहीं सिर बहाना था घुरे जने। मोहबू अचे मक्की भूल मिलण थो, 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 आजियां लए शादिमां न था घुरे जन, आजियां लए शादिमां न था घुरे जन, सिर लिकाया आशियां न था घुरे जन, सिर लिकाया आशियां न था घुरे जन, रोज नहीं सिर बहाना था घुरे जन, रोज नहीं सिर बहाना था घुरे जन, सिर लिकाया आशियां न था घुरे जन, सिर लिकाया आशियां न था घुरे जन, रोज नहीं सिर बहाना था घुरे जन, रोज नहीं सिर बहाना था घुरे जन, रोज नहीं सिर बहाना था घुरे। ही खूबसूरत आवाज़ हो नाम्यारे रागी वहीद समो जो। अवी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं आउं जो मेज़बान हबीब लगारी। असां सां गॾु अॼु महिमान आहे साईं मक़बूल सिंधी नारे जो। हाणे आख़िर में साईं खां पुछूं था तव्हां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे ॿुधण लाइ कहिड़ो पैगाम ॾियणु पसंदि कंदो? हबीब साईं, इश्क कजे इमाम त पोइ चाह रहिजी वञनि था, इश्क तो गली गली घुमाए पोइ घाह रहिजी वञनि था, मिनतुनि ते बि महबूब जा माणा पोइ ठाह रहिजी वञनि था, नफ़रतुनि खे ख़तमु कर मक़बूल पोइ वाह रहिजी वञनि था। पैगाम इहो ॾियणु चाहींदुमि त पंहिंजी मुख़्तसिर ज़िंदगीअ में अहिड़ो कमु करे वञिजे जो जेकॾहिं माण्हू न बि रहे त पोइ बि हुनजो नालो रहिजी वञे। ख़ासि करे जॾहिं ॻाल्हि हले पई म्यूज़िक जी ऐं प्रोडक्शन जी राग जी, त हिन दुनिया सां वास्तो रखंदड़ माण्हुनि खे इहो मैसेज ॾींदुमि त तव्हां अहिड़ो कमु करे वञो जंहिं कम सां शऊर पैदा थिए ऐं उहा म्यूज़िक खे उहो राग घर में ॿुधी सघिजे ऐं उन में को न को पैगाम मिले जेको सारा जोॻो अमल हुजे। दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि त जंहिं वक़्तु बि को कमु कयो त पंहिंजे अॻियां पंहिंजी ॿोली, पंहिंजी क़ौम, पंहिंजो वतन उनखे साम्हूं रखी करे कमु कजे ऐं उनजे बहितरीअ लाइ कजे। ऐं आउं शुक्रगुज़ार आहियां हबीब साईं अव्हांजो ऐं रेडियो वॉइस ऑफ लंडन वारनि जो जंहिं टाइम कढियो ऐं मुंहिंजो इंटरव्यू वरितो। ऐं दिलि जे गहराइनि सां शुक्रगुज़ार आहियां। वॾी महिरबानी हबीब साईं। हा जी साईं, तव्हांजी बि महिरबानी। इन ते वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो, वरी कंहिं ॿिए प्रोग्राम सां मिलंदासूं। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सिंध सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ तुंहिंजा न मुरझाइजनि। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि
सहाफ़िन, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मान वारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़िन ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।